अस्सलाम वालेकुम। हिन महिल असां मौज़ू तव्हांखे हिन महिल जेको ॿुधायूं था उहो ॿुधायूं था त को बि तहरीक औरत खां सवाइ उहा तहरीक कामयाबु न थी वञे। दोस्तो, को बि तहरीक हुजे उन में औरत जो हुजणु लाज़मी आहे, मेंबरशिप ई लाज़मी आहे। उन में औरत जो सवायो जेको माना प्रोग्रामनि में अचणु ऐं उन जलसनि जुलूसनि में पहुचणु जे करे उहो माना तहरीक कामयाबु वञे थी। कंहिं बि मुल्क ते नज़र कयो, कंहिं बि पूरे दुनिया जे ॻोल्हे ते तव्हां नज़र कयो, जेके तहरीकूं कामयाबु वञनि थियूं उन्हनि में घणो जेको आहे तइदादु औरतुनि जो हूंदो आहे त उहो माना तहरीक कामयाबु वेंदो आहे। छो त अॼुकल्ह जेके बि माना आहिनि सुलझियल जेके माण्हू आहिनि, जेके सुलझियल जेके तंज़ीमूं आहिनि, उहे औरतुनि जी मेंबरशिप ई घणी कनि था। छो त औरतुनि जो हुजणु लाज़मी आहे। पुराणनि तारीख़नि में तव्हां ॾिसो त जंगुनि में औरतुनि खे साण खणी निकिरंदा हुया ऐं औरतुनि खे माना औरतुनि जो उन में जंगुनि में हुजणु लाज़मी हुयो। छो त औरतूं मर्दनि जे जेको परेशानी खे बि ख़तमु कंदियूं आहिनि ऐं डिप्रेशन खे ख़तमु कंदियूं आहिनि। औरतुनि जे हुजण जे करे रूह रिहान ऐं हुननि में फुर्ती, हुननि में हौसलो ऐं हौसले जे जो पैदा थिए थो मर्दनि में। उन्हनि जे माना जे शऊर बि पैदा थिए थो, थकावट बि ख़तमु थिए थो ऐं हुननि में उहा फुर्ती ऐं माना चालाकी ऐं हुननि में उन जे प्रोग्राम में हिसो वठणु, उन्हनि जंगुनि में हिसो वठणु, इन लेवल सां वधीक हुननि में गैरत ऐं तमदुन ऐं जोश जज़्बो पैदा थींदो आहे। ऐं औरत जो हुजण जे करे मर्द जूं तकलीफ़ूं घटिजी वेंदियूं आहिनि ऐं औरत उन्हनि जे माना पुराणे जंगुनि में तव्हां तारीख़ुनि में ॾिसो त औरतूं हुननि जो मलम पटी, हुननि जो उथणु वेहणु, हुननि जे खाध खुराक जे लेवल सां हर शइ सां बंदोबस्तु कंदा आहिनि औरतूं ऐं उन्हनि जो माना ख़िदमत कंदियूं आहिनि। ऐं अहिड़े लेवल सां जेकॾहिं तव्हां अॼु तव्हां ॾिसो था त लांग मार्च जा किथे धरणे जो सिस्टम हूंदो आहे, पर जेकॾहिं उन्हनि धरणनि में ऐं लांग मार्चनि में इन्हनि में औरतुनि जो हूंदो त औरतुनि जो सवायो तइदादु हूंदो त उहे लांग मार्चूं, उहे धरणा बि कामयाबु वेंदा। छो त रध बचा, उन्हनि जो उथणु वेहणु, उन्हनि जो जेको मर्द जो जेको ख़्यालु, हर मर्द जो जेको एतिराम ऐं उन लेवल सां औरतुनि जो ऐं घणे क़दुरु औरत ते मर्द हथु घटि खणंदो आहे, इन लेवल सां उहे तहरीकूं वधीक माना ताक़तवर बणिबियूं। छो त जेका इंतिज़ामिया आहे उहा बि औरतुनि ते घटि हथु खणंदो। छो त उहा औरतुनि ते सवाइ हथु खणंदो त मीडिया जो दौरु आहे, हिन महिल त मीडिया जो दौरु आहे ऐं उन लेवल सां उहा ॻाल्हि घणी आउट थींदी ऐं उन ते माना तमामु जेके तंज़ीमूं आहिनि, जेके इंसानी हक़ूक़ वारियूं तंज़ीमूं या ॿिया जेके आहिनि उहे उन ते वावेला घणो थींदो। तंहिं करे उहे जेको माना जेके इंतिज़ामिया आहे उहा बि थरथले में अची वेंदी आहे। इंतिज़ामिया बि एतिरो तहरुकुम न वठंदी, छो त माना उन में औरतुनि जो तइदादु घणो हूंदो त उहा जेका बि तहरीक हूंदी उहा कामयाबु वेंदी। महिरबानी। अस्सलाम वालेकुम।